भारत जी चंडीगढ़ एयरपोर्ट ते उन वक्त हुल हंगामो थी पियो जॾहिं बॉलीवुड जी मशहूर अदाकारा कंगना रनावत ऐं CISF जी कांस्टेबल कलविंदर कौर विच में अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो। इहो वाक़ियो तॾहिं पेश आयो जॾहिं कंगना रनावत पंहिंजी मोबाइल फोन सिक्योरिटी ट्रे में रखण खां इनकार करे छॾियो। कलविंदर कौर सहकार न करण ते मुबैना तौर ते कंगना रनावत खे चमाट वहाए कढी। इहो ॾिसी एयरपोर्ट ते मौजूद सिक्योरिटी एहलकार बि हैरान थी विया ऐं वाक़ियो समूरे भारत लाइ बहस जो मौज़ू बणिजी वियो। कंगना ताज़ो BJP जी टिकट ते इलेक्शन खटी आहे ऐं हिन वाक़िए खे सियासी रंग ॾेई छॾियो आहे। कंगना चयो आहे त इहा हरकत माज़ीअ में हारियुनि जे एहतजाज बाबति संदसि तबसरे जो नतीजो थी सघे थी। कंगना सवाल उथारियो आहे त नेठि पंजाब में मसइलनि जो ख़ात्मो कीअं कयो वञे। अदाकारा खे सभिनी जे साम्हूं चमाट हणंदड़ कलविंदर कौर खे वॾे पैमाने ते मोट मिली रही आहे, पर हुकूमत खेसि नौकरीअ तां बरतरफ़ करे छॾियो आहे। कलविंदर कौर जो चवणु आहे त जॾहिं हारियुनि जो एहतजाज जारी हो त संदसि माउ पिणु एहतजाज में शामिल हुई ऐं कंगना रनावत चयो हो त मुज़ाहिरीन 100 रुपयनि लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो सभिनी जूं हमदर्दियूं कलविंदर कौर सां नज़र अचनि थियूं। नौकरी विञाईंदड़ कांस्टेबल हारी घराणे सां वास्तो रखे थी ऐं हाणे म्यूज़िक कंपोज़र विशाल दादलाणीअ कलविंदर कौर खे नौकरीअ जी आछ जो ऐलान कयो आहे। विशाल दादलाणी चयो आहे त हू जेतोणीकि अहिड़े क़िस्म जे वाक़े जी हिमायत नथो करे, पर कलविंदर कौर जी कावड़ खे सम्झी सघे थो। यकीनन म्यूज़िक कंपोज़र जी हमदर्दी बि कलविंदर कौर सां ई नज़र अचे थी। वाक़े खां पोइ सवाल इहो बि उभरे थो त छा सेलिब्रिटी हुजण जो मतिलबु इहो आहे त अवां मामूली सिक्योरिटी प्रोटोकॉल्स खे बि फॉलो न कंदा, या सिक्योरिटी ऑफिसर लाइ पंहिंजे फर्ज़नि खे अंजाम ॾियणु एॾो वॾो ॾोह आहे जो खेसि नौकरीअ मां बरतरफ़ कयो वेंदो। सोशल मीडिया ते सभु कलविंदर कौर जी कावड़ खे जाइज़ करार ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त के वरी इन हरकत जी निंदा बि करे रहिया आहिनि। माज़ीअ में कंगना रनावत तकरारी बयान ॾिना हुआ ऐं हारियुनि जे एहतजाज बाबति ग़लति बयानी कई हुई, जंहिं ते उन वक़्तु पिणु सोशल मीडिया ते सख़्तु रद्दअमल साम्हूं आयो हो। कंगना रनावत जी तकरारी बयाननि सबबि संदसि ट्विटर अकाउंट पिणु मुअत्तिल कयो वियो हो।